अमर मोदी मुल्क जा सिंध एम्प्लॉइज अलायंस में शामिल समूरनि तंज़ीमुनि जा अॻुवाणो, हर खाते जा मुलाज़िमो, मुंहिंजूं भेनरियूं, मुंहिंजूं न्याणियूं, असांजा दोस्तो, अस्सलाम वालेकुम। जीएस सिंध एम्प्लॉइज अलायंस उहा 31 अगस्त जी कारी रात हुई जे अचानक के पेंशन कटौती जो नोटिफिकेशन लाथो। वफ़ाक पेंशन कटौती जो नोटिफिकेशन कोन लाथो। बलोचिस्तान पेंशन कटौती जो नोटिफिकेशन कोन लाथो। पंजाब पेंशन कटौती जो नोटिफिकेशन न लाथो। बलोचिस्तान न लाथो, पर मुराद अली शाह सब का पहिरें लाए सिंध जे माण्हुनि खे कोन पहचान। पेंशन उहा पेंशन जे पेंशन ते असां जूं उमेदूं आहिनि त रिटायरमेंट थियण खां पोइ जेके ग्रेजुएट जा पैसा मिलंदा, LPR जा पैसा मिलंदा, पंहिंजी न्याणियुनि जूं शादियूं कराईंदासीं, पंहिंजे पुटनि जूं शादियूं कराईंदासीं, घर वठंदासीं, उन खां पोइ पंहिंजी पेंशन मां पंहिंजी घरवारी बचनि जो गुज़र कंदासीं। पर सिंध हुकूमत उन्हनि जे आसरे आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम लाइ फांसी चढ़ियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवाम जे लाइ गोलियुनि जो घाट चढ़ी वई। मीर मुर्तज़ा भुट्टो अवाम जे लाइ गोलियुनि जो घाट थियो। असांजे शाहनवाज़ भुट्टे खे ज़हर ॾेई 4 लाश गई खुदा बख्श में दफन कया जेके अवाम सां जीअण पिया चाहिनि। असां हिननि खे वोट ॾिनो, हे असांजो मुक़दर सवारींदा, पर हिननि टके जे माण्हुनि जेके गॾा गाॾो साइकिली अॼु किरोड़नि जी गाॾियुनि में पिया घुमनि ऐं अमाउनि खे ज़लील ऐं ख्वार पिया कनि। हुकूमत रोटी कपड़ा और मकान जो नारो अंदर अॼु माण्हुनि खां रोटी भी कसे थी, मकान भी कसे थी, घर भी रसे थी, बुख ते मार थी चाहे। ही इनकलाब दुनिया जा माण्हू कोन आणींदा, ॿिया माण्हू मदद न कंदा। यादि रखी छॾियो, ज़ुल्म सज़ा थिए, सितम सज़ा थो थिए, कार सज़ा थो थिए, छो त मुल्क खे मुलाज़िम हलाईंदो आहे, हुक्मरान न हलाईंदा आहिनि। असां हुक्मराननि जा नौकर न आहियूं, हू असांजा नौकरनि हर 5 साल वोट ॾेई करे पंहिंजा 5 साल लाइ नौकर जूं ॾींदा। उहे नौकर असांखे कदम में भॼी विया आहिनि। असां घुरूं छा था? बिहारे ग्रुप इंश्योरेंस जंहिंजी तव्हां कटौती था कयो, बेनीवाल फंड जंहिंजी तव्हां कट था कयो, उन खां सवाइ पेंशन रिफॉर्मर्स जो कानून ठाहे असां रद्द था कयूं। यादि रखी छॾियो, जेकॾहिं तव्हां असां सां जंग कंदव, पोइ जंग आहे असांजी, तव्हां सां जंग आहे। भली त कयो पेर करे, हे धरती असांजो लहंगा। इनकलाब इतिजाजनि सां कोन ईंदा आहिनि। इनकलाब लाइ 3 शयूं खपनि: जानी कुर्बानी, वक्ती कुर्बानी, माली कुर्बानी। त मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा मुलाज़िम भाइरो, हुननि असांजे घरनि में अखियूं ईंदियूं आहिनि, हू असांजा बचा बुखा मांदा अचनि। इहो वचन कयो, इहो वाइदो कयो, कराची हलंदव, जान ॾींदव, जदोजहद जारी रखंदव, न ॾिनंदव, इनकलाब आणींदव ऐं इनकलाब खां सवाइ कराची में न मोटंदव। जेकॾहिं इहे हिकु दफ़ो मोटी आयासीं, हमेशह लाइ निस्त नाबूद थी वेंदो। आख़िर में मां लफ़्ज़ ॿ लफ़्ज़ चवंदुमि, टाइम घटि आहे। सुतल खे सताइण चङी ॻाल्हि नाहे।
ॾुखो लॻे ॾुखाइण चङी ॻाल्हि नाहे त पोइ असीं नांग कारा आहियूं ज़हर वारा असां सां हुजनि चङी ॻाल्हि नाहे असां सां हुजनि चङी ॻाल्हि नाहे तव्हांजा कुर्ब तव्हांजी महिरबानी अला सईदा जा आभार रखूं